बावमत बावमत अॼु तुंहिंजे इम्तिहान जो ॾींहुं आहे। पंहिंजे ख़ानदान जी इज़त जे ख़ातिर जेकॾहिं तुंहिंजे सिर जी ज़रूरत पए त उन बारे में तूं छा चवंदे? हा, अदा खानदान जी इज़त ख़ातिर रुगो मुंहिंजो सिर छो, तुंहिंजे सिर जी बि ज़रूरत पइजी सघे थी। बाबा तूं मुंहिंजो वॾो भाउ आहीं ऐं ज़िंदगी जा 4 सिज तूं मूंखां वधीक ॾिसी चुको आहीं, त मरण तक में तोखे ई खपे न। अदा तुझे मन में मूंखे ॿियाई थी लॻे, ॿाहिरि तोसां गॾिजी अचणु इहा मुंहिंजी ग़लती आहे। ॾिस न, जेकॾहिं मां तुंहिंजे लाइ पंहिंजो सिर ॾियण जे लाइ तयारु आहियां त पोइ तूं पंहिंजो सिर मुंहिंजे लाइ छो नथो ॾेई सघीं? हा, अदा रुगो मौत जूं ॻाल्हियूं थो करें, रुगो तोखे अची मौत जी पई आहे। यकीन कर अदा, मूंखे मौत खां ॾाढो ख़ौफ़ थो थिए। मां जल्दी में मरणु नथो चाहियां। बाबंद ॾिस न, को बि इंसान मरणु न चाहींदो आहे, पर मौत कंहिंखे छॾे बि त। अदा हल त वापसि हलूं, मूंखे तुंहिंजी नियत सुठी नथी लॻे। ॾाढो को सादो माण्हू आहे अहमद, हाणे पंहिंजे भाउ खां थो ॾिजे। अड़े मां तोखे मारींदुसि छा, कोन थो मारियां। नबी जा 2 पुट हुया न, जॾहिं उहे ॿाहिर हिक ॿिए जा कातिल थी सघनि था, हा त पोइ तूं मुंहिंजो कातिल कीअं नथो थी सघीं? तो मां चङाई जी उमेद मां न रखंदुसि अदा, मूंखे हिते अलाए किथे वठी आयो आहीं। अदा हल हल वापसि हलो, न त मां वञां थो। पुट कंडो, पुट कंडो, चाचे खे हथी कोत कर। मूंखे छॾियो, छा थो करी? मां तुंहिंजो भाउ आहियां। बधी सुख करी से हरू भरू दाहूं करे किन्नु कंदो, खंभे खणी हली। अदा सुठो नथो करे, मां तुंहिंजो भाउ आहियां, भाउ। अरे शैतान के जो भाउ न हूंदो आहे, छॾियो मूंखे, शैतान पंहिंजे मतिलब जे ख़ातिर छॾियो मूंखे। अकेली से बंदि करी से।